हिकिड़ो बादशाह शिकार ते वञी रहियो हो। शिकार ते वञण जे लाइ हुन तयारी कई, सभिनीनि खां मोकिलायो। सभिनीनि खां मोकिलाइण खां पोइ हुन पंहिंजी सभ खां प्यारी, सभिनीनि खां ख़ूबसूरत कनीज़ खे हिकु कमरे में बंदि कयो ऐं बंदि करे तालो ॾेई छॾियईं। हुन ताले जी चाबी हुन पंहिंजे सभ खां अज़ीज़ दोस्त खे ॾेई छॾी। हुन चाबी खे ॾेई करे हुन बादशाह चयो त जेकॾहिं 4 ॾींहंनि में मां मोटी न अचां त पोइ हिन कनीज़ जे कमरे जे ताले जी चाबी अथी, हिन जो तालो खोले छॾिजांइ ऐं पोइ हीअ कनीज़ तुंहिंजी हूंदी। इहो चई करे बादशाह सभिनीनि खां मोकिलाए करे शिकार जे लाइ रवाना थी वियो। बादशाह अञा रस्ते में ई हुयो, अञा अधु कलाकु मस गुज़रियो हूंदो त बादशाह खे महसूसु थियो त पोयों तमामु घणी धूड़ उॾरी रही आहे ऐं तमामु तेज़ आवाज़ अची रहिया आहिनि, ॼण केरु बादशाह खे सॾींदो हुजे। बादशाह उते बीही रहियो ॾिसण जे लाइ त केरु पियो अचे, केरु पियो सॾे। थोरी देरि गुज़रण खां पोइ जॾहिं उहे माण्हू वेझी आया, धूड़ घटि थी त बादशाह ॾिठो उन जो अज़ीज़ दोस्त हुयो जेको सहकंदो अची करे ज़ोर ज़ोर सां चई रहियो हुयो, बादशाह सलामत, बादशाह सलामत, बीहो बादशाह सलामत। बादशाह सलामत चयो, छा मसइलो आहे, ॿुधायो। चईं, बादशाह सलामत, हो जेका तव्हां कनीज़ जे कमरे जी चाबी ॾिनी हुई उहा त उनखे लॻी न रही, उहा त ग़लति चाबी आहे। ख़बर न आहे त कंहिंखे सम्झ में आयो मुंहिंजो हीउ जोक। जंहिंखे सम्झ में आयो आहे हू कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा ऐं एतिरो गौर सां ॿुधण जे लाइ शुक्रिया।